साबिक़ पेटीएम जो सदर मोहतरम साईं इक़रार हुसैन चौधरी साहब, हिन महफ़िल में अमीन तौर प्यारो दोस्त साईं मोहम्मद अली खुसू साहब, साबिक़ा मरकज़ी इलेक्शन कमीशन जो चेयरमैन, मुंहिंजो भाउ मोहतरम साईं सिकंदर अली जदोई साहब, डिवीजनल प्रेसिडेंट, डिवीजन सेक्रेटरी, साबिक़ा मरकज़ी सीनियर वाइस प्रेसिडेंट पेटीएम सिंध, काबिल एहतराम तमाम मुझे प्यारो मां मोहतरम अतीक अहमद सोलंकी साहब, साईं गुल मोहम्मद मोहब्बतो साहब, असां सभिनी जो मेहरबान साईं फैज़ अहमद लोलाई साहब, मेरे साथ जो साथी पेटीएल जो मरकज़ जो जनरल सेक्रेटरी गाजी खान जमाली साहब, तमाम सीनियर तमाम पेटीएल के अंदर जान रखंदड़ तंजीमी इलेक्शनी साबिक़ा इलेक्शन कमीशन जो चेयरमैन, हींअर ज़िले नौशहर फेडरल जो प्रेसिडेंट मोहतरम साईं पीर मुज़फ़्फ़र हुसैन साहब, ख़बर आई जो भी तय थियनि तो उदो को भी खोले थो मुंहिंजे लाइ त सभु क़ाबिल ताहयात सदर तव्हां अॼु खां वठी ख़ाली न कयो तव्हांजो कोल फैल आहे, हीउ मुंहिंजो कोल फैल आहे, मुंहिंजे राय ते क़ाबिल एहतराम आहे तव्हांजो भाउ, पर मुंहिंजे राय ते तव्हां पाबंदी नथा ॾेई सघो, तव्हां क़बूल न कयो, हे मुंहिंजी जेको आहे सो पंहिंजो ऐं तमामु सॼी संगत जो प्यारो साईं मोहतरम साईं नज़ीर हुसैन शाह साहब, साबिक़ा ज़िले नौशहर फेडरल जो सदर रहियो आहे, तमामु सभिनी जो प्यारो आहे, महिरबानी ऐं मुंहिंजे साथ जो साथी मुंहिंजे काबीना जो उहिदेदार मालिया सेक्रेटरी मोहतरम शकूर अहमद सारक साहब, साईं सीनियर वाइस प्रेसिडेंट मोहतरम रफीक अहमद खासकेरी साहब, छारी निज़ामानी साहब, ऐं मुंहिंजे तक़रीबन सिंध खां कयल उहिदेदार दोस्तो उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम। जेकॾहिं माज़र सां कंहिंजो नालो रहिजी वियो हुजे, तमामु हिकिड़े सुठे अंदाज़ सां बहितरीन अंदाज़ सां तंज़ीम जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बुहरान आया, वरी उहे ख़तमु थी विया, पर आउं सम्झां थो उहे ख़तमु कॾहिं बि कोर्ट ने इंडस्ट्रीज़ न कया थिया, वरी बि कंहिं सीनियर दोस्तनि जे बैठक सां, उन्हनि जे मशवरनि सां, उन्हनि जे सलाहनि सां, उन्हनि जे कंहिं टेक्निक्स सां उहे मसइला हल थी विया। हीउ थींदो रहंदो आहे, हेॾी वॾी एशिया जी वॾी तंज़ीम आहे, उन में एॾा बुहरान ईंदा वेंदा। असां बदकिस्मती चऊं या ख़ुशकिस्मती चऊं, हिते आउं सम्झां थो ज़िले सदर जे हैसियत सां मुंहिंजा क़ाबिल एहतराम तमामु सीनियर दोस्त वेठा हूंदा, तंज़ीम में थी सघे थो साईं सिकंदर सीनियर हुजे, पर अपॉइंटमेंट में मां सम्झां मतिलबु मूंखां जूनियर हुजे, पर चवण जो मक़सदु आहे त आउं बि 1999 खां ज़िले जो सदर रहंदो आहियां, काफ़ी शयूं ॾिठियूं आहिनि, काफ़ी जरगनि में वेठा आहियूं, त जीअं ई इलेक्शन असांजी थी 2021 में भिड़छा ते इलेक्शन थी, उहा वधीक राम कहानी उहा वधीक नथो पढ़ा पियो, सिर्फ़ु शार्ट कंदे त उहा इलेक्शन तव्हां सभिनि ॾिठी, खट हिकु वोट जी बि हूंदी आहे, 5 जी बि हूंदी आहे, 500 जी बि हूंदी आहे, त असीं उहा 4 वोटनि ते इलेक्शन खटीसीं। साईं मुख़्तलिफ़ नारा खणी वियो, ऐं कंहिंखे शाइद तौर कोन थो बीहारियां, पर घटि में घटि इहा शइ ज़रूरु चवंदुसि त उहे माण्हू बि सच चवां की हिते मौजूदु ज़रूरु आहे, ऐं सच चवंदुसि, ऐं बीठो भली पंहिंजे दोस्तनि वञा, पर इहा मुंहिंजी क्वालिटी आहे, ऐं पंहिंजे दोस्त खे बि सच चवंदो आहियां। उहा इलेक्शन न खटीसीं साईं जन जो त बाबा मतिलबु जोकुर गोड़ जो ॿार वञी जेका बि एक्सरसाइज थी XYZ, पर उनजो शाहिद नथो कयां, पर मां उनजी वरी बि अख़लाक जी क़दुरु कंदो आहियां। साईं अतीक सोलंकीअ खे ख़ुदि खे ख़बर आहे त असीं इलेक्शन हाराए चुका आहियूं, इलेक्शन गुलाम वारा खटी चुका आहियूं, जंहिंखे ख़ुदि कैंडिडेट पंहिंजे कैंडिडेट फोन करे चयो त असीं इलेक्शन हारे आया। ख़ैर उन खां पोइ इलेक्शन थी,
वरी बि कोर्टनि वियासीं, सभु शइ थिया, कोर्टनि अंदरि वियासीं। साईं सेक्रेटरी चयो त भला हाणे हिननि शयुनि सिधियुनि खे छॾ, वेही पाण वरी चङे नमूने सां का शइ ठाहियूं। हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त मां हिन तबीअत जो माण्हू आहियां त कुझु बि थी सघे त असीं पाण वेही हिन शयुनि खे खणी अधोध बि करे खणी वञूं, पर हे अंदर में जेको ज़मीर वेठो आहे उहो असांखे सुबुह शाम घटि ज़रूरु आहे। साईं जो पाण वेही कयूं असांजा इलेक्शन थींदी या खटूं या कोर्ट जे अंदरि कंहिं शइ थींदी, पर हमेशह साईं सिकंदर असां पंहिंजे अख़लाक, इज़त, प्यार, मोहबत जो दामन हिन ते न हुन छॾियो आहे न मां ई छॾियो आहे। हमेशह भली अगेंस्ट बि केस बि कंदो अचे, आऊं बि कंदो अचां, जवाबु ॾींदा अचां, पर हिकिड़े अख़लाक जे दायरे अंदरि तंज़ीमी ऐं जो उसूल आहे त हिक ॿिए सां तालुक वास्ता उहे ईअं रहिया। इलेक्शन बि थी, उहा बि तव्हां सभिनि खे दोस्तनि खे ख़बर आहे। दोस्तनि जी महिरबानी भाकुर पायमि, हालांकि महिरबानी कोन्हे का, इहो हुनजो अख़लाक़ी फर्ज़ु आहे। खटियल खे अची भाकुर पाए हार पाराए मुबारक ॾियो, उहो हिननि जेको फर्ज़ु अदा कयो उहो न ॾिनो, हुननि जी महिरबानी। उहे स्पीच अञा ताईं पई आहे जेका मूं वरी स्पीच उन वक़्तु बि कई हुई, त मूं चयो आहे मां खटियो आहे, माना सम्झो त साईं सिकंदर खटियो आहे, साईं हाजी साहिबु खटियो आहे। हीअ असांजो वरी अख़लाक़ी फर्ज़ु थिए थो। इहे सभु शयूं थियूं, पर हलफ़ वरी जॾहिं असांखे कोर्ट ते वियासीं, उनरीअ ते असां वियासीं त कोर्ट खे सर्टिफिकेट असांखे ॾियणो हुयो। असीं कोर्ट जे अंदरि वियासीं, सभिनि दोस्त मुबारक वियासीं त हाई साहिबु वेठो, मूं चयो महिर अॼु कोर्ट मां सर्टिफिकेट मिलंदो, असांखे इहा ख़ुशी त हाई साहिबु वारा ॿाहिरां गुल बुल खणी असांखे पाराईंदा, कोर्ट जे अंदरि सिधो के मैसेज वेंदो। ख़बर तॾहिं पई जॾहिं त सॾु थियो त हाई साहिबु वकील थी बीठो त असां सां नाजाइज़ थी आहे। छाजी साईं इलेक्शन में असां सां धोखो थियो, असांखे वोट न ॾेखारे विया, जेको बि साईं जज साहिब जेको न वकीलों पुछियो आख़िर आख़िर हुननि जो ऑब्जेक्शन रिजेक्ट करे असांखे नोटिफाई करे हुनखे इशू कंदा, हिनखे नोटिफिकेशन इशू कयो। असां हैरान, हीअ पेटियल तंज़ीम आहे, छो ईअं अहिड़े क़िस्म जी माजरा थिए थी। किसो हलियो, हलंदो किसो इहो हलियो, हीअ क़िस्मत जी ॻाल्हि आहे या असांजी क़िस्मत में इहो लिखियलु आहे उस्तादनि जे में, या असांजूं कमियूं कोताहियूं आहिनि, या असांजे दोस्तनि जूं कमियूं कोताहियूं आहिनि, असांजे उस्ताद जे मेंबरनि जी का कमी कोताही आहे, इनखे रब ई ॼाणे सघे थो। हुनजो फ़ैसिलो आऊं कोन कंदुसि, वरी बि उस्ताद ई फ़ैसिलो कंदो। त इदारनि जे मीटिंग बि थींदियूं रहियूं, सभु शइ थींदियूं रहियूं, पर वरी बि उहे दोस्त असांजा असां वटि ईंदा न। छा वजूहात हुई उहा सभु कंहिंखे ख़बर हुई। आख़िर ताईं अचे इन हद ताईं इहा शइ पहुची, मूं शॉर्टकट कंदो वञां त असांजी हिकिड़ी जनरल बॉडी थी। जनरल बॉडी में बि दोस्तनि जा मुख़्तलिफ़ राय, कॾहिं चवनि पिया त जनरल बॉडी पंहिंजो नथा करायो, पर जॾहिं असीं जनरल बॉडी कराईसीं त वरी हर दोस्त खे इहो हो त हिन जनरल बॉडी वञणो न आहे। इवन एतिरे ताईं उहा एप्लीकेशन दोस्तनि महिरबाननि ॾिनी इंडस्ट्री डिपार्टमेंट खे त इहा जेका जनरल बॉडी आहे इहा जेको आहे सो कैंसिल कराई वञे या न कराई वञे, उहा कैंसिल कराई वञे। बहरहाल उन्हनि असांखे लेटर लिखियो, असां हुनखे पंहिंजो जवाबु ॾिनो त बाबा असांजो हिकिड़ो पंहिंजो तंज़ीमी ढांचो आहे, असांजो उसूल आहे, असांजी जनरल बॉडी असांखे कराइणी आहे। जनरल बॉडी बि थी, जनरल बॉडी में बि शराइतनि ते जेको आहे सो दोस्त वेठा, सिधी ॻाल्हि कंदा। जनरल बॉडी आहे जंहिंखे जेको वणे बि ॻाल्हि आहे, जेका तनक़ीद हुजे उहा करे असांजे मथां, जेका असांजी प्रोग्रेस आहे उन ते दोस्त ॻाल्हाए, दोस्तनि कोन वेठा पिया। पोइ उन में असांजे सीनियर दोस्तनि जो किरदारु हो, उन ॿिन्ही दोस्तनि सां ॻाल्हायो त बाबा तव्हां मामले खे सुठे नमूने सां हलाइण जे हवाले सां हिकिड़ो कोड ऑफ कंडक्ट ठाहियो, जंहिं तहत जेको आहे तव्हां इन शयुनि खे सुठे नमूने सां जनरल बॉडी करायो, उन मूंखे सुठा फ़ैसिला वठो। बहरहाल कुझु बि शयूं हुते हुयूं। आख़िर उहो बि साईं सिकंदर अली जतोई साहिब जे चवण आखिर ते, हालांकि सुप्रीम इदारो जनरल बॉडी आहे, वर्किंग कमेटी न आहे, उन ते उन्हनि जे करे चयो बाबा जेके बि के फ़ैसिला थियनि पर उनजी फाइनल मंज़ूरी वर्किंग कमेटी पहुचाए। सभु दोस्तनि चयो ठीकु आहे। मूं चयो यार आहे आइन जी अवतरी ॻाल्हि त जनरल बॉडी जो सुप्रीम कोर्ट हिन जो इदारे जो फ़ैसिलो हुनखे वरी जेको आहे सो पंहिंजो खणी वञे वर्किंग कमेटीअ में, पर जॾहिं असांखे सभु चऊं था त पोइ बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, असां सभु गॾो त असां बि त हाणे उहो फ़ैसिला उते थिया। आईने में हुते के पंहिंजो घटि वधायूं, हालांकि आईने में एॾी वॾी का बि क़िस्म जी चेंजिंग कोन्हे का,
आइन में इहा चेंजिंग आहे झटि पल ॻाल्हाए जो काॾो फ़र्ज़ु कयो त बाबा जेको इलेक्शन में हेठी सतह खां हाराए थो उहो मथी सतह ते नथो बीह सघे। हाणे बाबा उहो मथी सतह ते मर्कज़ जी इलेक्शन ख़तमु थी वई, असां वटि हुनखे कुहारो आहे त 3 साल तोखे वर्किंग कमेटी में किथे न दोस्त खणंदा तोखे को बि न आहे बीहणो। हाणे उनजी वज़ाहत करणी त बाबा हेठी सतह खां हारायल मथी सतह ते नथो बीह सघे। जॾहिं इलेक्शन जा मरहला, हाणे वज़ाहत जेका थी, जॾहिं इलेक्शन जा मरहला सभु कंप्लीट थी वञनि मर्कज़ ताईं, पोइ जेकॾहिं किथे उहिदो ख़ाली थो थिए, को वॉलंटियरली रिटायर थो थिए, को एक्सपायर थो थी वञे, को उहिदो छॾे थो वञे, त उहो उहिदो जेकॾहिं ख़ाली थिए थो त उन लाइ जेकॾहिं दोस्त हुनखे वर्किंग कमेटी खणनि था त उहा वर्किंग कमेटी उन माण्हूअ खे खणी सघे थी। हीअ जेका चेंजिंग अहिड़े क़िस्म जी हुई, अहिड़ो वरी असां को पैकेज सां हू कोन पिया कयूं। अहिड़े क़िस्म जूं 2 टे चेंजिंग्स बि हुयूं। चंदो हुयो पुराणे तारीख़ में 10 रुपया लॻंदा था अचूं पिया। हिन वक़्तु मूंखे ॿुधायो साईं नूर मोहम्मद निकिरे बदीन खां हैदराबाद अची मोटी वञे, हुनखे ख़बर आहे त केतिरो ख़र्चो थो अचे। अॻे सभु को साईं कंहिंखे न का गाॾी हूंदी, बाइक बि कोन हूंदी, हर को रक्शन ते, हर को वेगन ते, को बस ते इंतज़ारु करे चढ़ंदो, हुन ते किरायो हूंदो, कुल 5 रुपया ॾिनासीं जेके हाणे बदीन हैदराबाद पहुतासीं। शिकारपुर खां माण्हू निकिरंदो, हुन 60 रुपयो किरायो, फेसियूं बसियूं वठंदियूं, माण्हू हिते पहुची विया। हींअर उहा पोज़ीशन कोन हुई। जेकॾहिं हींअर पोज़ीशन न हुई त सिधी ॻाल्हि आहे त हे जेको आहे पंहिंजो चंदो बि वधायो 50 रुपयो महीनो, जंहिं ते सॼी सिंध में घोड़ा घोड़ा दोस्त पिया कनि त इहे हिननि खे पैसे जी बुख आहे। बाबा 50 रुपया गुलाम सूं कोन खणी वेंदो, मरकज़ी काबीना कोन खणी वेंदी। उहो चंदो तालके खां ज़िले खां ढवी मर्कज़ ताईं हर हिक जो हिसो उन हिसे जी तव्हांखे ख़बर। जेकॾहिं साईं शरीफ़ हुनजो उहिदेदार आहे ज़िले जो, त सॼो ॾींहुं ऑफिस में भॼ डुक करे, त हुनजो राइट आहे हुनखे पंहिंजो चंदो ॾिनो वञे, उनजो हिसो जेको डिवीज़न खे ॾिनो वञे, उहो हिसो जेको मर्कज़ खे मिली वञे। ही उन में जेको आहे सो तय थियो हुयो। उन खां पोइ इलेक्शन कमेटी जे हवाले सां इलेक्शन कमेटी बाबा फेबरवरी में मीटिंग कंदासीं कयो, उन में मीटिंग न थी सघे। आख़िर इलेक्शन कमीशन जो अप्रैल में जेको 21 तारीख़ ते इजलास थियो।